नाज़रीन, ठटो मां ख़बर शामिल कई पिया। वफ़ाक़ अकरम अब्बासी जी त ज़िले ठटे में हेस्को जे करप्ट ऐं राशि कामरनि पारां हिक तरफ़ क़ौमी मिल्कियत वापडा जी बिजली कारखानेदारनि खां वेंदे कुंडा सिस्टम तहत पैसनि ते विकिणी क़ौमी इदारे वापडा खे खसारे में विझी रहिया आहिनि, त ॿिए पासे खेनि गुंडा टैक्स न ॾींदड़ ग़रीब शहरियुनि जी बिजली हिन मौतमार गर्मी में टटे इंसानी ऐं क़ानूनी लताड़ करे रहिया आहिनि। जेको ग़रीब पकोड़नि वारो मीटर बणाए थो त उनखे वापडा जा कामोरा मीटर हणण जे ॾोह जी सज़ा ॾींदे खेसि 5 खां 10 लख ताईं डिडक्शन बिल ॾेई ख़ौफ़ज़दा करे रहिया आहिनि। हेस्को वापडा जे करप्ट राशि कामोरनि जी गुंडागर्दी ऐं लाक़ानूनियत ख़िलाफ़ जॾहिं ठटे जा पुरअमन शहरी पंहिंजो क़ानूनी ऐं आइनी हक़ पुरअमन एहतजाज जो इस्तेमालु था कनि त मथनि ज़िले इंतिज़ामिया जे इशारे ते दहशतगर्दी जा जुड़तू केस दाख़िल कया वञनि था। ज़िले ठटे जे सिविल सोसाइटी जे मुतहरिक किरदारनि एडवोकेट एजाज़ शाह, शकर इलाही, डॉक्टर कामरान कुरैशी, एडवोकेट फाज़िल आकाश अब्बासी, एडवोकेट मुनवर भुट्टो, मिठा खान लाशारी, अनीस मेमण, मूसा सब्ज़पोश, अब्दुल रज़ाक खुश्क, हाजी वसीम टकाणी, फरीद अहमद चंद ऐं ॿियनि DC ठटो खां मुतालबो कंदे चयो आहे त नौजवान शहरोज़ चांग ऐं ॿियनि शहरनि मथां दहशतगर्दी जो केस ख़त्म करण सां गॾु हेस्को ठटे जे SDO ठटो नवीद शेख खे बरतरफ़ कंदे झमपीर वन पावर प्लांट मां ठटे ऐं मकली खे मुफ़्त बिजली पिणु फ़राहम कई वञे।